आहे तवज्जो ले कोई भुखियो जागाए अथो पर भुखियो सुमारे नथो। असां तव्हां हर मामले में परेशान हो अदा मोदी साहब महंगाई परेशान कयो आहे। अदा महंगाई आहे बिल्कुलु छड़ो बे ते आंगुरियूं खणो था पंहिंजे बि गिरेबान में ॾिसूं त असांजा अमल कहिड़ा चङा आहिनि। असां तव्हां में बि त का चङाई हुजे न। कुरान तो फरमाए वमन आरज़ा अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़नका। फरमाए अल्लाह फरमायो कुरान में जेको मुंहिंजे ज़िक्र खे छॾींदो नमाज़ खे छॾींदो कुरान खे छॾींदो रोज़ी तंग कंदोमांसि सुकून ख़त्म कंदोमांसि। कुरान मञो था सचो आहे कुरान जो फ़ैसिलो आहे मुंहिंजे अबे ॾाॾे जी ॻाल्हि कोन्हे। जेको कुरान अल्लाह फरमायो अल्लाह ताला फरमायो मुंहिंजे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो कुरान छॾींदो नमाज़ छॾींदो रोज़ी तंग कंदोमांव सुकून फिटाईंदोमांव ख़त्म कंदोमांव। वनाशुरु यौमल क़ियामत आमा क़ियामत में बेनिमाज़ी उथंदा मां अंधो करे उथारींदा। खुदा त चीतन खे खाराए थो तव्हां खां पुछां थो अलाह मां सां ॻाल्हायो अल्लाह गिज ढूंढ खाईंदी आहे न ॻाल्हाए गिज खे बि रोज़ ढूंढ खाराए थो न काॾो न काॾो मारे उहा बि उनजो बि पेट पलजे थो। शींहं छा कंदो आहे गोश्त अरे ओए ओ छोरा वे अरे तो सा वे छड़ मोबाइल के शींहं छा कंदो आहे गोश्त न उनखे बि ख़ुदा रोज़ गोश्त खाराए थो या कोन ॻाल्हायो मां उनखे बि खाराए थो न जीतन खे खाराए थो जीड़न खे खाराए थो गिज खे खाराए थो पखियुनि परंदनि खे खाराए थो तोखे असांखे न खाराईंदो ॻाल्हायो। सॼी राति पखी वेठा आहिनि वलरनि जा वलर कॾहिं हुन वण में कॾहिं हुन में हिकिड़ी आंगुर जेतिरी काठड़ी आहे हुन ते वेठो आहे निंड थो करे सॼी राति। सुबुह जो पाख फुटी चूकट करे वलरनि जा वलर करे निकिता न काथे हर कयूं न काथे लाभ कयूं न काथे पाणी ॾिनऊं न काथे ॿिज छॾियऊं वया वरी वया त खणी पेट खां खाली सॼी राति काठीअ ते विहारे निंड कराइनि। सुबुह जो निकिता वरी जॾहिं वापसि आया त पंहिंजूं गुजूं बि भरियूं आया बचनि जे लाइ बि चुंबर में खयूं आया। इहे काथे हर खाए आया या काथे पाणी ॾेई आया कंदो लोॾियो था वॻे हा न नथा पाणी ॾेई आया काथे इंसाननि खे बि खाराए थो केरु बुखियो कोन सुतो आहे। बीबी मरियम खे बंदि कमरनि में खाराई ज़करिया अलैहिस्सलाम दर बंदि करे ॻाल्हि विसरी वई नबी खान खे मां बंदि करे आयुसि। 3 ॾींहंनि खां पोइ नबी खे ॻाल्हि यादि आई मां त मरियम खे वाड़े आयो दरवाज़ो जो खोलियईं मौसम वारा त मेवा हुया मरियम जे साम्हूं पर अण मौसम बि रखिया। फरमातो कुरान कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल-मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा काल या मरियम आयो मूड में ना आयो तो बस मानी भी तैयार आ नमाज के वक्त पतो अची वियो मुंहिंजा बि सवेल हथ निकिरनि। काल या मरियम अन्ना लके हावा कालत हो मिन इंदिल्लाह। कुरान परेशान नमाज को नहीं कुरान को नहीं ट्यूबवेल ते कुरान मस्जिद में कुरान पलाल जे खोड़े ते कुरान ट्यूबवेल ते कुरान
कुरान जो हया मन कमा मुसलमानन मा वयो आ पोइ ये परेशानी मुसीबतां न ईंदियूं छा तंगवानी खां वठी करे हिन वक्त ताईं मां 2-3 माण्हू ॾिठा आहिनि जेके औरतूं सीने में क़ुरान खणी बीठियूं चटी पई आहे क़ुरान रोली त रुलंदा ये सही पूरी सबूत था कुरान मजीद कुल्लमा दखल अलैहा ज़करिया अल-मिहराब वजद इंदहा रिज़्क़ा क़ाल या मरियम अन्ना लकी हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह तवज्जो मारे ख्याल कुरान में फरमातो ज़करिया अलैहिस्सलाम जी जो दरवाज़ो खोलियो मरियम मुसल्ले ते वेठी आण मौसमा मेवा पुछा तो करे काल या मरियम हे मेवा काढो आया कमरे जा दरवाजा दरियों त बंद हां मेवा काढो आया बीबी मरियम पे जय ज़करिया हेडे नज़र कर जेके मौसम वाला मेवा आहिनि उहे त मुंहिंजे साम्हूं रखिया आहिनि पर अण मौसमा मेवा मौसम वारा त आहिनि पर अण मौसमा मेवा भी ज़करिया मौसम वारा मेवा त माण्हू ॾिने अण मौसमा मेवा काढो आया कालत हो मिन इंदिल्लाह रब बीबी मरियम के बंद कमरन में खराए थो जीतन के खराए थो जड़न के खराए थो पखिन के खराए थो गिज के ढूंढ थो खराए शींह के रोज गोश्त थो खराए तोखे असां के न खाराईंदो अल्लाह जो ज़िम्मो पेट भी भरींदो मां कपड़ो ॾींदो मां एतिरो जंहिंसां ओघड़ ढकिजे घर एतिरो ॾींदो मां जो थका टुटा जो त निंड अचे इहो अल्लाह जो ज़िम्मो आहे इहे 3 कम तव्हां पूरा कंदो अल्लाह पाण कंदो तव्हां ते ज़िम्मो इहो आहे अल्लाह जे दरवाज़े ते अल्लाह जी इबादत कयो रब सां कंहिंखे शरीक न कयो घरवारी जे मुड़स जे हक़नि में ॿिए खे शरीक करे मुड़स खे गैरत ईंदी आहे न ईंदी आस्ते हीअं था कयो ईंदी न पोइ इहा ॻाल्हि कर न करण जी त थोरे आहे तव्हां ॾाढा चई सघो था मुड़स बि ईंदी गैरत जो मसइलो ईंदी न पोइ सजदो कंहिंजो हक़ आहे पुकार कंहिंजो हक़ आहे धीअर ऐं पुट कीअं ॾींदो आहे पोइ जेके रब जा हक़ ॾी तूं शरीक करे तोखे गैरत प्यारी आहे अलाह खे गैरत पंहिंजी प्यारी न आहे छा तो फरमाए कुरान हेरे मारे ख्याल किया फरमाए कुरान दूनी अस्ताजिब लकुम माखे सजो जी कयां तंहिंखे सॼो तव्हां वरी छा चवंदो असांजी ॿुधंदो न आहे ऐं हे अलाह जा प्यारा आहिनि हिननि जी मोटाईंदो अलाह तो चवे माखे सॼो मां त केवल जेका ज़मीन ते घुमंदी आहे मां उन्हनि जे पेरनि जा खड़का बि ॿुधंदो आहियां तूं वरी कावड़े वेठो आहे चवे थो त असांजी ॿुधंदो न आहे हिननि जी मोटाईंदो हो चवे थो मां केवल जो आवाज़ बि ॿुधंदो आहियां जेका घुमे ऐं असां छा चवंदा आहियूं अबा हे अलाह जा प्यारा असांजी ॿुधंदो न आहे हिननि जी मोटाईंदो उदूनी अस्ताजिब लकुम माखे सॼो त जीव कयां वनहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद साह जूं रॻूं बि परे अथव हथनि जा नह बि परे अथव मां अलाह अञा वधीक वेझो आहियां तव्हां हो टियों मां तव्हां 3 हुजो थो मां तव्हां 4 हो 5 मां वहुव माकुम ऐनमा कुंतुम जिथे तव्हां हो ते मां आहियां सॾु तव्हां जो जीव मांगंदो वो तो चवे तो मां के सॼी 1400 साल थी विया बुत परस्त खे बुत खे वेठो सॾे या सनम या सनम या सनम निंड जे झूठे में अची करे चवंदो आया समद समद कंहिंजो नालो अल्लाह निंड में अची करे चए या समद रब जो लबई अबदी जीवन 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 मलाकन जो सही हो तो बुत के सदे पियो 1400 साल गुजरी वस
तू वरी जी सा जवाब न फरमाए मलाइको 1400 साल गुजरी वस सनम मां जवाब ना आयुस पर जे भुल में अची समद के सजई समद मां जवाब भी न मिले तो सनम ऐं समद में फर्क थींदो फर्क छा तो चवे कुरान में फरमा तो मां के सजो मां जीव कयाऊं मां के सजो मां जीव कयाऊं ज़बान हिकड़ी नहीं थवा मां हिक के सर जाओ मां हिक के सर जाओ पेशानी भी हिकड़ी नहीं थमाऊं हिक मां अल्लाह जे दर ते सजदो कजो बे दर जो सजदो हराम थव छा तो चवे कुरान असा छा चऊं हे अल्लाह जा प्यारा मां कॾहिं जो प्यारा न है अदा हे कमायूं करे सुता है अज ताईं 100 साल गुजरी गया उन्हनि जो नालो दुनिया में चमके थो ये अल्लाह के प्यारा है न ॻाल्हायो ई कोन था हज़रत साईं कलंदर शाहबाज़ रहमतुल्लाह अलैह सब चो रहमतुल्लाह अलैह ॾाढा था भेटाई साहब रहमतुल्लाह अलैह ये न सही होरे सैदी मूसाणी या ॿिया बुजुर्ग ये कमायूं करे सुता आहिनि जंहिंजी शाह वफ़ात खे 100 साल गुज़री विया अॼु ताईं बि दुनिया में उन्हनि जो नालो चमके थो इन्हनि कमाई कई आहे या तो असां वांगुरु पर उबता सुबता ठोका हणी वञी हर सुता कमाई कई अथई तॾहिं अलाह दुनिया में नालो चम पर छा असांजी ॿुधंदो न आहे हिननि खे मोटाईंदो न आहे छो हे अल्लाह जा प्यारा मां भी चवां थो प्यारा आहे कुरान मुंहिंजे साम्हूं पर ॿुधो कुरान में फरमाईंदो मांखे सॼो मां जीअं कयाऊं माखो सवा ॿिया दर छो था खड़कायूं वरी फरमाईंदो कुरान या अय्युहा अंतुमुल फुकराउ इलल्लाह कुरान में फरमातो रूए ज़मीन जा इंसान आओ समूरा में अल्लाह जे दरजा पेनो फकीर आयो मोहताज आयो समूरन जो गनी है दाता देवण वारो अल्लाह वरी फरमातो कुरान में मुजा नबी सदे चवन कुल्ला अमल कुल नफ्सी ज़र्रा वला नफा इल्ला माशा अल्लाह मुजा नबी सदे चवन मां मोहम्मद भी पंहिंजे नफ़े नुक़सान जो मालिक न आहियां इल्ला माशा अल्लाह जे मुझो अल्लाह चाहे वरी फरमातो कुरान में कुल मा कुन्तु बिदअम मिन अर्रुसूल वमा अदरी मा युफअलु बी वला बिकुम इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया कुरान में फरमातो मुझा नबी सदे चवन मां मोहम्मद को नओ रसूल बनाया या खबर मां मोहम्मद के भी कोने मां सा छा थियो तमा सा छा थीनो इन अत्तबिउ इल्ला मा यूहा इलैया मां मोहम्मद रुगो वही की ताबेदारी करनो या खबर मां मोहम्मद के भी है मां सा छा थियो तमा सा छा कुरान पढ़ो कुरान छा बस कुरान ही आयो पुट के चवंदो आलमाड़ी कुरान जी मथे हट जाए जे कोई पहुंची न सके तो मतलब लाहे को पढ़े मथे छपरी में कुरान पलाल ते कुरान टूबेल ते कुरान अन्न ते कुरान बकरी जे मथो कुरान ठगी जे मथो कुरान मस्जिद में कुरान वो भी कुरान जो मुसलमान के हया कोने मस्जिद में कुरान पयवा पैठी वई घर में कुरान रखियो आ जो बकरी वई ठगी वई मेह वई ओता का पयवा मोटरो या वो नलको वयो वरी जे मुकाम में तो मुकाम जो नलको वयो पर जाथे वजता ते जुल्म लगो कुरान छडियो तड़े दर बदरो तौबा करे अल्लाह के दर के जो रब फजल या बीमारी कोने शायद सच न भाई मुसलमानन के मुल्क कुरान आयो मुसलमानन के आई फैल करे छजो छो मुकाम जे नलके कोने था मुड़ो वरी जे मस्जिद में अच तो जुती सजू खणी अंदर मस्जिद में रख कोन यार गालाए न था नमाज पढ़ना हो ना बा तू भी मां भी जुती खणी करे काथे रखदा हूं मस्जिद में जुते जी जाए बाहर ठहर ना हुंदी वो अंदर छो रखदा हूं मता केरो खणी वनी मुसलमान ये हो एक बेजा पादर भी लगा छड़ियो सच ता के रखो जवाब बाबा मता चवा सा के तो चवे ता न खणदा
तहां माशाल्लाह खीर मो धोतल मस्जिद जा कख बाकी कावड़ी वसा से मुल्क मुलर हाणे मुलाकात थे खाई खाओ करे वे हिया न थी हाणे मला छन निकरंदा है कुरान मुझे सामो इमरान सा उलमा जी साथी तरह मुखालफत न हुई इमरान एजेंट हो कादियान जो अमेरिका जो एजेंट हो असा के नबी जी खत्म नबूवत प्यारिया महाकाई कबूल ते कादियान कबूल ता जो नबी मोहम्मद रसूल आया गुलाम कादियान के नबी मनो था असा जो जाती इतना कोई असा जो ताल्लुक कोने उन सा जेकर उलमा तारीख हलाई ई उलमा पाकिस्तान जा सजणा इमरान पाण वायद में तकदीर में जय हो पाकिस्तान स्ट्रेट कर रखी पर मां एतरो बुधाए छजाए तो भले ज़बान हलाए उलमा जे खिलाफ जी वणे ही नहीं ॻाल्हाए पर इहो बुधी छड़े बुधाई थो वञे मौत हयाती जे तमाम कोने तुजी इज्जत ऐं गैरत जा चौकीदार हक जा जमीयत जा आलिम थई तुजे मुल्क जा भी हुक्मरान जेके थई न एक कादियानी बेगैरत जेको आयो तुजे मुल्क तबाह करिया के ये उलमा तारीख ना हलाइनी हा निंड सुतो पियो हुजे सुबुह जो मोचड़ा जण तुजी असां जे मथो अची करे अमेरिका बि ताजी छड़ी हिकड़ी नजर आ महंगाई आई या खबर अथव त मुल्क जो काम जे पियो मुल्क टोटा टोटा पियो करे तबाही जे किनारे ते मुल्क बेगैरत पुजायो वञे हे जेके हाणे वेठा आहिनि ये भी चवनि था त कीअं कयूं कीअं बचे पाकिस्तान जेके ज़ाल लितर ते मानी ॾींदी आहे उहो बि मुंहिंजे अकाबरनि ते तनक़ीद कंदो आहे क़ुरान मुंहिंजे साम्हूं मुंहिंजे साम्हूं ॻाल्हाए सिपाण काकरे को पटे कुतनि खे उछला पी जो पुट भला मां खे ॻाल्हाईंदा तव्हांजे वॾनि जा निकाह पया से तव्हां हिलाली पैदा कयो तॾहिं उलमा ते था ॻाल्हायो हर फातिर सां टक्कर खाइण वारी जमात आहे जमीयत उलमा इस्लाम छा तो फरमाए कुरान जागो था चुप करे डोज दवा जो वधीक अची वियो असां तव्हांजा सजण अल्लाह जो कसम छा फरमाए अल्लाह कुरान में फरमाए तो मांखे सजो दियो कयां कंहिंखे अदा ॻाल्हायो फरमाए मां मोहम्मद को नओं रसूल बनाया इया खबर मां मोहम्मद रसूल के बिना मां सा थियो तमारा छा थीनो इया सब खबर अल्लाह के आओ अना बुधो कुरान छा तो फरमाए कुरान लिल्लाह मुल्क समावात वल अर्ज़ कुरान में फरमाए तो ज़मीन आसमान अल्लाह जो मुल्क यखलुक मा यशा ओहे कुरान में फरमाए जेका शे वणे पैदा कया जेका शे वणे कहीं चयो ॻाल्हायो कहीं चयो या बोले मैं यशा नासा मुंहिंजी मर्ज़ी आ न्याणियूं ॾियां छा नबी ने फरमायो जेके पहिरीं धीअ ॼमे न उनखे मुबारक उनखे तव्हां असां त पुटनि वारनि खे मुबारक ॾींदा धीअ वारे खे कॾहिं कढी ॾींदी अथव ॻाल्हायो ई नथा तव्हांजी मर्ज़ी मां साई पढ़ियां वञा अबा सही वही भाई तवज्जो हेरे मारे क्या पुटन वारन खे त मुबारक ॾींदा करे न्याणन वारन खे बि ॾिनव हाणे ॾींदो बस वाइदो जेके धीअ ॼमे उनखे मुबारक ॾियो नबी ने फरमायो जेके पहिरीं न्याणी ॼमे अबे खे मुबारक ॾियो अम्मा खे मुबारक ॾियो इहो अबो अम्मा बख़्तन वारा आहिनि जेके पहिरीं न्याणी ॼमी ऐं वरी ॿी ॻाल्हि ॿुधो इमाम उलमा फरमायो जेके ॿ न्याणियूं मुसलसल ॼमियूं परवरिश सुठे नमूने कयईं दीनी तालीम पर्दे जे निज़ाम में पढ़ाई पुट खां न्याणी के घटि भी न समझाई न्याणी जवान थी दीनदार घराणे में न्याणी की शादी कराई मोहम्मद नबी फरमायो इन बिन न्याणी के अब्बे जी जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह इहो बिन न्याणे जो पीउ मां मोहम्मद रसूलुल्लाह सां इहे जन्नत में गॾु हूंदो जीअं ॿ आङुरियूं आङुरनि में गॾु तव्हां वटि न हो असांजे हूंदो इहो रवाज जेके धीअ ॼमे न चवंदा इहो चंडो आहे हिनखे 7 लितर तव्हां वटि हुयो हाणे त कोन्हे न हाणे आहे अञा बि अथव
ये चवे तो दोस्त आहे पक्की शादी फरमाए न्याणी निमाणी थवा न्याणी जमे मुबारक चाओ न्याणी नीचे जिंदार घराणे में न्याणी जी शादी करायो ता वट ना असां ते न्याणी जा मथा अच्छा थी विया ता के नथो चवां बाबा त ता पाण ॾे समझो ता वट ना है ये वरी पुछा करे न अड़े अब धीअ नथो परणाए चे बोल सब अञा नंढी आहे बिल्ली जे दंद भॼी पिया आहिनि छोरी अञा खीरी आहे और छोरे के ना गिग पई वाद दिम्मा वो भी मिंट शादी कराइंदो अरे बा छो पुत्र के शादी कराए हुयो तो नंढो धीअ तुझी वडी वेठी आहे तो नंढे पुत्र के शादी तो कराए मोदी साहब छा कयूं छोरे जी अखियूं खराब हो वो इन करे शादी कराई से मता फैल वेजे ओ मुसलमान खुदा जो खौफ कर खुदा जे कहर खां टिडियो पुत्र जो फैल पयो ही ना नक खणी घुमण जेड़ा थींदा से जेके न्याणीअ जो फैल पयो घुमण जे लाइ भला माता को पूछा तो न्याणी विहारे छड्यो न परणाए न्याणी मजबूर थी वनी धारे मर्द सां गॾिजी कोर्ट में निकाह मीडिया ते जम रही न मीडिया वाला पूछन स्टा भला तो कहते दाहिया ये भाव ते भी पीउ ते भी मामन ते भी सौटन ते छो अबे शादी न कराई मां पंहिंजी पसंद से वर कयो टिन कपड़न में अबे जो घर छड़े आई हेडे मीडिया में छो आया जे मां इन करे आया मुंजा भाइर पीओ मुंजा भाइर मुंजा माइट मुंजे मुड़स ऐं मुंजे मारण जी कढ असां के तहफ़ुज़ मिले जेकॾहिं ॻाल्हाइनि त पोइ मोजरा हणी जेल जे हवाले कयो जंहिंजी धीअ चवे त अबे खे जेल जे हवाले कयो मां पसंदि से वरो कयो आहे उहो पीउ नक खणी तंगवानी में घुमण जे लाइक़ु आहे ॻाल्हायो ई कोन था सच थो चवां चिड़े त फल चिड़ो पुट पढ़ायो था न्याणे जो मथो अछो थी वियो तवां सां जो न्याणियूं बि शान वारियो पर मोहम्मद अरबी जे न्याणे जे मट न थींदियूं तवां सां जो न्याणियूं नबी सां न्याणे जे मट थींदियूं तवां सां जो न्याणियूं इज़त वारियूं शान वारियूं मान वारियूं मक़ाम वारियूं अल्लाह समूरन खे मां पाण न्याणनि वारो अल्लाह समूरन जे न्याणनि खे हया ऐं पर्दो नसीब करे ये वाइदो इन करे थो कयां त न्याणनि जा मथा अच्छा थी विया आहिनि पीउ नथा परणाइनि विहारे छॾियऊं वेठियूं आहिनि वरी जे परणाई दे न तंगवानी वेंदा हो तंगवानी तंगवानी वेंदा हो तंगवानी में माल जी पुड़ी कढे लगंदी आहे ता पाण वठदा हो या दलाल हूंदो हा वा मन माल जी पुड़ी में दलाल हूंदा आहिनि दलाल छाजा हूंदा आहिनि रक़म ठाहींदा आहिनि असां ॾे त आहे तव्हां वॾे ते कोन्हे इलाइक़े में न्याणनि जा दलाल कोन्हनि तो खिलण जी ॻाल्हि काथे आहे बुढ़ी मरण जो मथा ॿियो कुझु छड़ो ईअं चवनि बकवास बंदि कर जाथे परणाए तूं असां ॾियूं न्याणी 5 लख वरितासीं छा चवंदसि मालिक ॻंढ पैसनि जी भरी आहे ज़बान बंदि करे बि कसम तवाला जे कुरान जी दोही थो ॾियां इन न्याणी जो छा गुज़रंदो जेके तानो मिले त पिणे भरी पैसनि जी वरिती आहे तुंहिंजे लाइ तोखे ॻाल्हाइण जो हक़ ई न आहे चुप करे रहो घर में बकवास इन न्याणी को रिहा निकिरंदी या न निकिरंदी न निकिरंदी हिक हरा भेड़ा न्याणनि जा बि दलाल जे रिठ बकरी ऐं मेह जा दलाल न्याणनि जा दलाल भाई इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घर में अम्मा फातिमा जन्नत दे खातून ईंदी इमाम अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उठी भी आंदा अम्मा फातिमा फरमाया बाबा तमा छो थाओ थो ताजो अल्लाह वट मकाम आओ ता नबी आयो अल्लाह जा रसूल आयो सही तमा छो थाओ पाण फरमायो पुट फातिमा जी मुजा बाबा जे घर दे चौखट खट दरवाजे खां तो टपी आओ माडे अल्लाह ताला जिब्राइल के मोकलो ओ जिब्राइल जे मुजा साईं वड मुझे महबूब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चओ जे तो जी न्याणी फातिमा जन्नत में न वेंदी कहीं औरत के हक ही कोने जे जन्नत में वेंदी पुत्र फातिमा रब तुझी जी इज्जत करे मां बाबू मोहम्मद छो न कया एक ॿियो पुत्रन के मिलकत ॾींदा हो न्याणनि खे न
ता तंगवानी वाला भला हो हाणे वाय बुधो ता हरो मां भी हमेशा न्याणन जी जंग लड़ंदो आ हाणे ता न्याणन के जमीन ॾियो था न छा ता न्याणन के जमीन न ॾींदा छो न ॾींदा पुट ता पुटन के भी न ॾींदा अब आप पुटन के न ॾींदा हो या पुटन के ॾींदा पुटन के ॾींदा ऐं न्याणन के चार कपड़ा बैग में विझी पेटीअ में छा चवंदा अरे बा न्याणी पनाए हा बोले साहब न्याणी जो जेको नसीब न्याणी जो नसीब पुट के त हिकिड़ो वेसो ज़मीन जो घट ते ॿियनि पुटनि खां इएं मथो किथे जीअं कारी हण जी मुंडी चिरखड़ी आहे त कुत्ता मिट्टीअ मां लाश खोटे कपे मुंडी सच्चाई पुटन के मिलकर ॾियो था धीअनि खे नथा ॾियो हे क़ुरान मुंहिंजे साम्हूं आहे हेॾे मारे ख्याल कर पुछ वञी उलमा खां हे क़ुरान मतन हथ में खणी थो चवां जेको न्याणनि खे हक़ नथो ॾिए न पूरो पूरो हिन क़ुरान सां इहो न्याणी जो कातिल आहे भाव न थोड़े भाव कातिला पीउ न थोड़े पीउ कातिला हे क़ुरान तो चवे सौजरे बोजे बजरे बोजे वेसो होजे पुट भी अथव न्याणी भी अथव उलमा खां पुछो अल्लाह जे फज़ल सां असांजो इलाइक़ो सॼो कंदपुर ज़िलो ये उलमा सां भरियो उलमा खां पुछी करे सही हेतिरा पुट आहिनि हेतिरियूं न्याणियूं आहिनि से मिल्कियत हेतिरी आहे पुट हेतिरा न्याणियूं हेतिरियूं हिकु हिकु न्याणी खे हिसो केतिरो ईंदो हे क़ुरान थो चए न्याणी खे हिसो ॾे हक़ अथई न्याणी जो कावड़ दियो हां बा कावड़ जो तो मोली अब्दुल रब बैठो तो इना के चल छो घुरायो है ना हक थो चवां भले दिल में दुख भी थी के मोला गलाए तो पर न मा तो सजण पुटो लालच जो थी न्याणो बगैर लालच जे अंधो मंडो शराबी जानी जेड़ो भी पी ईदुस ना अखिन मां नीर पानी जा वहाईंदी पर अबे जी इज्जत खे बरकरार रखंदा छा चवंदी जेको अबे ॾिनो अब आइए ना करे ना कई ॻाल्हायो ई नथा करे ना कई जेको अबे ॾिनो न पो भी न्याणन खे तव्हांजा पुट एयर कंडीशन में रहनि ऐं पुट वटि पीउ न्याणी वटि पखो भी कोन हुजे न्याणी दुआ कंदई या पिटी ॾई हाँ बा अरे पुटन के ॾियो तोड़े न तभी खिदमत न कंदे पसंद जी शादी कई न पसंद जी त घर को तड़े कढंदी पर इएं करे ॿुधो त न्याणी पीउ खे घर को कढी छॾी ॿुधो करे भला इएं करे ॿुधो त न्याणी पीउ खे मारियो इएं करे ॿुधो ऐं पुट त कोन मारींदा आहिनि रोज़ भरियो पियो अखबारूं निमाईंदा आहे हो यो छा चइबो आहे हिनखे जेकी मोबाइल सोशल मीडिया वठो वठा ते भरी पई आहे अड़े हे पीउ जी मुंडी ॾाहे करे थके छो जे पिणस खे जे पसंद जी शादी कराए न कराए तवजो आहे पुट पीउ खे मारन था पर जेकॾहिं परणाए ॾिने केॾी बि ॾुखी आहे 6 महीननि खां पोइ जेकॾहिं वेंदो न न्याणी जे ॾिसदी अबे जो पलको मेरो आहे कपिड़ा मेराए चवंदी अबा हे गोॾ बि सही हे कमीस बि सही पाए कपिड़ा मूंखे लाहे ॾे त मां तोखे धोई ॾियां सुकनि पाए करे पोइ वञी मानी बि खाराईंदसि चांहि बि पीआरींदसि कपिड़ा बि धोई करे पाराए वरी जे मेहंदी हणंदो हूंदो त न्याणी मेहंदी बि हणी पोइ घर मोकिलींदसि पुट ईअं कंदसि कंदो आस्ते लोडियो था मां समझो आता मां केड़ा आए हो पर छाए हाणे चौथा ते छोकरा वेठा आहिनि पिया हाणे चवंदा ते हा ॾिठो कि अबू बकदो पियो मोरीअ जे साम्हूं आता खे बि त मानी शाम जी कहणी यार मां त आए तो वेंदो पटो अल्लाह जो नालो अथव बुजुर्गो न्याणी खे हक़ ॾियो न्याणी खे हक़ ॾियो न्याणी निमाणी अथई पुटु लालच जो अथई न्याणी बग़ैर लालच न्याणियूं बगैर फरमा तो कुरान लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द बस क्यों संभरी जे बैठो हां संभरी लाइन आयो न हाने माजी मर्जी जे मरदा साईं लाइन एड़ो वेजो साईं वेजो मोरे रिंद चोंदो जे बरो जे बिगड़ियो उठ बिगड़ियो लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द कुरान जो फरमाए ज़मीन आसमान अल्लाह जो मुल्क यखलुकु मा यशा जेका शइ वणे पैदा कयां
न्याणी जा मुंहिंजी मर्ज़ी पुत्र जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा करे जा मुंहिंजी मर्ज़ी पर जे संड बणाया धीअ पुत्र न ॾियां त बि मां अल्लाह जी मर्ज़ी आहियां तव्हांखे त सखी पुत्र ॾींदो आहे अरे सखी ॾे थो दर्द पुटनि जा अला ॾींदो चढ़ो टंगियो पियो आहे सखी जी दरगाह ते कोने ख़बर अथव हर गुनाह न कयो चढ़ो टंगियल वड़ो चढ़ा टंगा पिया किचीअ में विझी पुछा चढ़ो उथ शेर कढ रन जो फेर डांद आहे तॾहिं गऊं कजां डांद छो चई तव्हांखे ख़बर आहे डांद छो चई माना डांद फर न ॾींदो आहे तॾहिं फर न थींदे डांद थी वई आहे कहिड़ी ज़रूरत आहे वञूं भले सदा वञूं मां पाण वेंदो आहियां ख़ुदा जो कसम खणी थो चवां क़ुर ते हथ रखी वठो वञो कुल पढ़ो दुआऊं घुरो अल्लाह जा प्यारा बानो आहिनि वञो पर मां ईअं थो चवांव त अकेला वञो पुट अल्लाह को घुरो हे गिची मुंहिंजे साम्हूं गिची में कपिड़ो वॼाए चढ़ो वॻो चए पोइ तूं शेर हाणे पुट ॾिजाए मां चयो साईं खे त जाॻा ई थी हाणे पुट जोड़े खे केरु ॾींदो कंहिंखे दामन बख़्शे समड़ी कंहिंखे माया ॾे पियो मण कंहिंखे बेकन बख़्शे बकरीअ जी कंहिंखे धणी बख़्शे धण तेला हू काण खा ॾकनि लिंग लती कंहिंखे पुटो त पंहिंजी जाइ ते न्याणे बि कोन कंहिंजी करे वलर लाइ छॾिया त बेटाई ते जॾहिं पोखरो अथई त पोख न त वींदई मुंद चढ़ी जिते पाणी बि थींदुई पोइरो उते सड़ी थींदई सोग जाथे लुड़ंदुई लोक मत सिके पियो हिकु संग लाइ बेटाई ते चवे छॾे दर दाता जो तो सुतन सद करे अदियूं अब्दुल लतीफ चए बुढी छो न मरे जे पिने पियो पेनारन खां बेटाई तो फरमाए जे भाई जोगी थिया तरली खणी न रुलो वेड़े वे वजूद खे कर हेकड़ाई जो हल्लो तू पाण आमुल छो तो पिने पेनारन खां छा चई जे भाई जोगी थिया तरली खणी न रुलो रोज पोछण खोले ते खणी करे दुनिया जा दर न खड़काए बेटाई तो चले जे भाई जोगी थिया तरली खणी न रोलो वेड़े वे वजूद खे कर हेकड़ाई जो हुल तू पाण आमुल छो तो पिने पेनागन और छाजे पिन्या दर न पेनो जे पिंदे पूरत न पवाई उन्ही दर पेनो जे को देई न अमीरन के पुत्र तो पांजी जान दियाने रहो न्याणियों भी कोन गरीबन जी कड वलर लाए छया त एकड़ा ढकाइन ता ब्या उगाड़ा ब्या ढकाइन ता ट्या उगाड़ा फरमा तो कुरान लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्ज़ यखलुकु मा यशा यहबु लिमन यशा इनासा व यहबु लिमन यशा ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा वयजअल मन यशाअ वकीमा कुरान में फरमा तो ज़मीन आसमान अल्लाह जो मुल्क जेका शे वणे पैदा कया न्याणियों जा मुंहिंजी मर्ज़ी पुत्र जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा जा मुंहिंजी मर्ज़ी पर जे संड बणाया हीअर ऐं पुत्र न ॾिया त मां अल्लाह जी मर्ज़ी आहियां हेॾे क़ुरान छा थो फरमाए इन्नल लज़ीना तदऊन मिन दूनिल्लाहि लन यख़्लुक़ू ज़ुबाबा वलव इज्तमऊ लहु व इन यस्लुबहुम ज़ुबाबु शय्या ला यस्तनक़िज़ूहु मिन्हु ज़ौफ़ तालिब वल मतलूब बुधो कुरान में फरमा तो अल्लाह को सवा के सड़ी रहो अल्लाह के छड़े करे कलंदर जे दरवाजे ते करे घटाई के दरवाजे ते करे सचल जी दरगाह ते करे कंडे जी आडो करे झंडे जी आडो हथ बजो बिठो है मां सवाली तो जो तू सवाली अला जो हे कुरान तो फरमाए 17 सी पारो सूरत हज कुरान में फरमा तो अल्लाह को सवा के सड़ी रहो उनके त मख जे ठाण जे ताकत भी ना मख जे ठाण जी ताकत आयो मुसलमान मन्यो था कुरान ना ता अला ॾिठो अथव अला ॾिठो अथव रसूल ॾिठो अथव जन्नत जाना ॾिठी अथव कहीं चयो जन्नत आहे कहीं चयो जहन्नम आहे जे मुसलमान त कुरान ॾाढो ते बदी चयो फैलाने बदी रे चयो थड़ी देर बदी कुरान खे चयो अल्लाह को सवा के सही सलाह हो
उनखे त मख जे खाइण जेतिरी ताक़त बि नाहे मख वॾी आया पुट मख वॾी पुट पुट वॾो आहे कसम त वाला जो जेको मख न ठाहे सघंदो उहो पुट ठाहींदो हाँ बा न ठाहींदो पर क़ुरान जो फरमाए मख जे ठाहिण जे लाइ घणा दर्जन मख जे ठाहिण लाइ घणा दर्जन तबे मख ठाहे ॻाल्हायो यार फरमातो क़ुरान अल्लाह जो बुजुर्ग या वली या कुतुब या गौस हिकड़ी शइ खाए तो वेठो आई जो मखे उतां ज़र्दो ज़रो खणी वई पुरज़ो खणी वई ता कुरान तो फरमाए अल्लाह जा वली या बुजुर्ग या कुतुब या गौस मखे को छडाए भी न सकदा मख ठाए त नथा सघनि पर मख को का शइ छडाए भी नथा ॻाल्हायो भला पक कोने वट को हाफ़िज़ वेठो आहे से असां खोलाया क़ुरान माना उन ते पक समझो पक थो मनियो था न वरी अञा ॿुधो 22 सिपारो सूरत फातिर क़ुरान जो फरमाए वल्लज़ीन तदून मिन दूनिही मा यमलिकून मिन कितनी मन कुरान मुसलमान कुछ सोच कुरान में फरमातो अल्लाह को सवाज के सलीरा हो उनके त खारक जे खिकड़ी जे छिलके जे जरे जा मालिक भी कोन थे अब आए खारक में अंदर उदिया खखड़ी उन खोखड़ी जे विच में संदो हुंदो आ न संदो उन संदे में एक अच्छी तंद हुंदी आ पर्दो ओ मुसलमान है कुरान तो चवे अल्लाह को सवा जे बेदर के पास कनो अल्लाह को सवा जे बेदर के वेंदो आ बिन के सलीदो आ हे कुरान तो चवे इन छिलके जा मालिक भी न थी बस रब से मत खसे हणे न को आचार जेको अल्लाह जो घर छडी दो न पो रब उनखे सज़ा में दर जो ठोकरा खाराईंदो अल्लाह जे दर ते वरी भी जाते कुरान छा तो फरमाए मां देखिया कुरान में फरमातो जेकरे सजो का तमा जो सजो न बुधामा बुधन भी सही तमा के जवाब न दींदा अना बुधो कुरान छा तो फरमाए कुरान लिल्लाहि मुल्कु समावाति वल अर्द यखलुकु मा यशा याबु लिमन यशाउ इनासा व याबु लिमन यशाउ ज़ुकुर औ युज़व्विजुहुम ज़ुकुराना व इनासा व यजअलु मन यशाउ वकीमा जे दुनियाणी जा मुंहिंजी मर्ज़ी पुत्र जा मुंहिंजी मर्ज़ी जोड़ा करे जा मुंहिंजी मर्ज़ी पर जे संड बनाया त मां अल्लाह जी इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ पुत्र ही पुत्र न्याणियों कोनन शोएब अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ न्याणियों पुत्र कोनन लूत अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ न्याणियों पुत्र कोनन चौ मर्ज़ी जो मालिक आ फरमातो कुरान अल्लाह युसअलु अम्मा यफअलु व हम युसअलून फरमाए मां जे चाहे है कया मां को पूछा वारो कोने वमा तशाऊना इल्ला अन यशा अल्लाह फरमाए तो नूरी है नारी अर्शी है फर्शी पररी है बहरी जे चाहे न थींदो जे मां अल्लाह चाहे थींदो केर चाहींदो मर्ज़ी कंहिंजी हलंदी आहे इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ पीउ नवा पुत्र नबी पीउ घर नूह अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आ पुत्र साखों बुढ़े से पयो ऐलान छो करे पुत्र के नबनी में अहली व इन वादकल हक व अंत अहकमुल हाकिमीन वमा अल्लमनाहु शिर वमा यंबगी लह इन हुवा इल्ला ज़िक्रुन व क़ुरानुन मुबीन अल्लाह ताला फरमायो सोना नबी मां अल्लाह तो पे कुरान दिनवा फज़क्किर बिल कुरान मन यखाफ वईद कौम के वाइज करे नसीहत करे तो कुरान पढ़ी समझे कुरान पर इतरो बुधाए छे कुरान अल्लाह इन हिकड़ी जमात के ॾिनो अथई ॿियनि वटि कुरान कोन्हे नमूने को वठी आवा तो बोले ॾही टंगवानी मां विहारे
कुरान तो फरमाए तवज्जो ख्याल मारे नबी पे तेरे पुत्र बच्चे रब जो न बचंदो कंहिंजी मर्ज़ी हली इन बुनी मिन अहली व इन वादकल हक व अंत अहकमुल हाकिमीन अल्लाह मुंहिंजो पुत्र मुंहिंजे अहल मां बचाए दे रब जो लयस मिन अहलिक तुझे अहल मां कटे छॾियो छो इन्नहु अमलन गैरु सालिह अमल खराब रस तुझे अहल मां कढी छॾियो मांस भला तसअलनि मा लैस लक बिही इल्म इन्नी अइज़ुका अन तकून मिनल जाहिलीन कुरान तो फरमाए अल्लाह ताला फरमानो अलैहिस्सलाम बियर ना फरमाना पुत्र जे ला दुआ न घुरजा जेका घुरे सा घुरे जे बियर घुर में इल्म भी कसी दुआए नबूवत भी मता जाहिल जी कतार मान बिहारे आए पुत्र पी नबी पुत्र घर का मुर्सो नबी घरवारी बाह में मुर्सो काफर घरवारी जन्नत में कुरान तो फरमाए ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना कफरु मुरात नूह व मुरात लूत कानता तहत अब्दैन मिन इबादिना सालिहीन फखानताहुमा फलम युगनिया अनहुमा मिन अल्लाहि शैया व क़ील दुखुलन नार मा दाखिलीन हे कुरान तो फरमाए बुधो कन खोले हिकड़ी नूह अलैहिस्सलाम जी घरवारिया बी लूत अलैहिस्सलाम जी घरवारिया नबियन जे निकाह में नबियन जो घरवारी पर ना फरमान पांजी पयो मुर्सदी पांजे घरवारन के बचाए को न सकिया नबी पांजे घरवारन के बचाए न सकिया हुक्म तो दे क़ील दुखुलन नार मा दाखिलीन मुर्सो नबी घरवारी बाह में मुर्सो काफर घरवारी जन्नत में फरमाया तो कुरान ज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु मुराद फिरऔन इज़ क़ालत रब्बि बुनी इंदक बैतन फिल जन्नह व नज्जनी मिन फिरऔन व अमलिही व नज्जनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन क्रैन ते कयो कि मुला चंदो पियो मां न मनी तंग तंग न मने अस्सलाम